मुझे रसूल खां मुझे हबीब खां वठो फमा नहाकुम अनहु फंतहु जंहिं शइ खां मुझो हबीब मना करे रोके उन शइ खां रुकजी वञो। यानी सरकार जी हर हुक्म ते सरकार जी हर फरमान ते इस्तिकामत सां सही सही अमल करण जरूरी आहे। जंहिं शइ खां सरकार मना फरमायूं उन बाबा से बुलंद इश्क सां मोहब्बत सां पढ़ो, हथन के लहरायो, हथन के परचम बनायो। ये जो माहौल आ हिनन में जज्बो घटा पर या भी मोहब्बत आशिकन जा मिजाज हुंदा। कदे आशिक जज्बे में हुंदो आ त कदे मोहब्बत में थद हुंदो, पर आशिकन जो हर अदाऊं निराली हुंदी। आशिकन जो हर अदाऊं निराली। बाव से बुलंद इश्क सां मोहब्बत सां जज्बे सां निंड त नथी अचे न। निंड थी अचे निंड खे कीअं भॼाइजे। हैदर जो त निंड भॼे वञे। जज्बे सां कयो, जज्बे सां। इन इलाके में प्रोग्राम के टाइम इख्तिताम थींदो आहे? प्रोग्राम छा टाइम हूंदो आहे? 12:30 टाइम आहे। काॾे हो शेख साहब? आहे न गुलाम कादिर। दुरूद शरीफ यानी अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे तमाम अहकाम जो इख्तियार अता फरमायो। तो जेके हम अहकाम सरकार नाफिज फरमाया है
उन अहकाम जे मथा हर हिक खे अमल करण ज़रूरी आहे। तो सरकार जी हदीस आहे, सरकार फरमाइन था अनिल मिक़दाम काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला हल सरकार फरमाइन था अला हल असा रजुलुन यबलुगुल हदीस फयकूल बैनना व बैनकुम किताबुल्लाह फमा वजदना फीही हलालन इस्तहललनाहु वमा वजदना फीही हरामन हर्रमनाहु व इन हरम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमा हरमल्लाह। रिवायत है हजरत मिक़दाम का बयान करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब फरमायो, सरकार फरमायो खबरदार, सरकार फरमायो खबरदार अन करीब जे मानू वट मुंजी हदीस पहुंचदी। सरकार फरमाता अन करीब जे मानू वट मुंजी हदीस पहुंचदी त वो चवंदो असां जे दरमियान अल्लाह ताला जो किताब ही काफी है, अल्लाह ताला जो किताब ही काफी है। ऐं उहे चवंदा जेकी असां जे लाइ कुरान हलाल कयो आहे उहा हलाल आहे, जेका असां जे लाइ कुरान हराम कयो आहे उहा हराम आहे। सरकार फरमायो खबरदार, सरकार फरमायो खबरदार जेका शै मां अल्लाह जो रसूल अवां जे लाइ हराम फरमाया उहा ये हराम आहे जीअं अल्लाह ताला हराम फरमाई आहे, जीअं अल्लाह ताला हराम फरमाई आहे। यानी सरकार के अल्लाह ताला यानी सरकार के अल्लाह ताला तमाम अहकाम शरीयत हर अहकाम जो इख्तियार अता फरमाए छॾियो आहे, हर इख्तियार अता फरमाए छॾियो आहे। सरकार जो हुकुम अल्लाह जो हुकुम है, जहिड़ी तरह अल्लाह ताला फरमाए तो वमन युतिइल्लाह वमन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह। तो अल्लाह ताला फरमाए जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी इताअत ताबेदारी कई उन अल्लाह जी ताबेदारी कई। जै मुझे रसूल जो हुकुम मञो उन मां अल्लाह जो हुकुम मञो, उन मां अल्लाह जो हुकुम मञो। व दीनिल हक लियुज़हिरहु अला दीन कुल्ली। सरकार फरमाता हदीस अन अबी हुरैरा अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल मन अतानी फक़द अता अल्लाह व मन असानी फक़द असल्लाह। रिवायत है अबू हुरैरा का बयान करते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया जे मुझी इताअत कई, जे मुझी इताअत कई, जे मुझो हुकुम मञो उन सरकार फरमाता उन अल्लाह जो हुकुम मञो। जे मुझे हुकुम जी नाफरमानी कई उन मुझी नाफरमानी कई, उन मुझी नाफरमानी कई। यानी अल्लाह ताला पंहिंजे हबीब के हिदायत ऐं हक सच वारे दीन कामिल अकमल दीन सां मबूस फरमायो। सरकार जो सच्चो दीन इस्लाम, सरकार जो सच्चो दीन इस्लाम सभनी दीनन ते गालिब आहे। सरकार जो दीन इस्लाम सभनी दीनन ते गालिब आहे। सरकार जो दीन इस्लाम हमेशा कायम ऐं दायम रहंदो। सरकार जो दीन इस्लाम क़यामत ताईं हमेशा कायम ऐं दायम रहंदो ऐं कायम ऐं दायम आहे ऐं क़यामत ताईं कायम ऐं दायम रहंदो। कफा बिल्लाहि शहीदा ऐं अल्लाह जी गवाही काफी, ऐं अल्लाह जी गवाही काफी आहे। केरा नंढो ऐं अल्लाह जी गवाही पासे बुलंद चो काफी आहे। व कफा बिल्लाहि शहीदा ऐं अल्लाह जी गवाही काफी आहे। तो प्रोग्राम जी अजमत मुस्तफा वो शान अहल थोड़ो शान अहल बेते हल जे
ताकि अजकल एड़ो एकड़ो वायरस अची वियो आहे मार्केट में कि बियो नंबर मुल्ला मुफ्ती उन्हनि खां निकितो ॿियो नंबर जन जी कोशिश आहे त अहल बैत जी मोहब्बत मौला अली साईं जी मोहब्बत अमा खातून जन्नत जी मोहब्बत हसनैन करीमैन जी मोहब्बत त अवाम उन्नास जे दिलनि मां कढा या मोहब्बत ॿियो नंबर मुल्लो न कढी सघे या मोहब्बत ॿियो नंबर मुल्लो न कढी सघे या मोहब्बत अहल बैत अतहार जी पहिरियों त मां इहो ॿुधाइणु चाहींदुमि त सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत अगर हिन सिंध धरती ते हिन सिंध धरती ते सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत हिन सिंध धरती ते अवाम उन्नास जे सीननि में दिलनि में पैदा कई आहे त असां तव्हां जे कामिल अकमल मुर्शिद कंबर वारे पैदा कई आहे जने अल्लाह जे कामिल अकमल पैदा कया या अल्लाह जी रज़ा सां पैदा किया अल्लाह जी रज़ा सां पैदा किया अहल बैत जी मोहब्बत उहा मोहब्बत उन्हनि जी मोहब्बत जंहिंमें सरकार जी अहल बैत अतहार जी सीरत हुजे जंहिंमें सरकार जी अहल बैत अतहार जी सीरत हुजे जंहिंमें नमाज रोज़ो हुजे ज़कात हुजे हर नेकी ते अमल हुजे हर नेकी ते अमल हुजे त उन अहल बैत जी मोहब्बत करण वारे जी दावा भी सच्ची आहे त उन जो दलील भी सच्चो अहल बैत अतहार जी सीरत ते सही सही अमल आहे इन दौर में सरकार जे अहल बैत अतहार जी सीरत ते सही सही अमल आहे हिन दौर में अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन खुसूसन असां हुसैन में आहे खुसूसन असां हुसैन में आहे या मोहब्बत अल्लाह ताला जे तरफां पैदा थियल मोहब्बत जाते जे सीने ते जे दिल ते अल्लाह जे कामिल अकमल वली जी आंगुर लगल हुंदी आ तू मता समझे त हे मौला अली साईं जो नारो था लगाए न जॾहिं असां प्रोग्राम में आयासीं त जाॾो काॾो हैदर जो नारो बुलंद थी वियो तू मता समझे त हिननि में राफ़ज़ियत आ असां जो एड़ो कामिल अकमल मुर्शिद आ जो खारिजियत ऐं राफ़ज़ियत खे ख़त्म करण वारो जंहिंजी नज़र हज़ारनि गुनाहगारनि खे नेक बणाए छॾियो उन्हनि जी दिलनि में कीअं खारिजियत या राफ़ज़ियत ईंदी हैदर करण सां इहा खारिजियत राफ़ज़ियत नाहे इहो बैटरी खे चार्ज करणो ये बैटरी के चार्ज कर बाकी असां के मुल्ला बियो नंबर मुल्ला जो समझाण अजकल त नवन के जेके सादा माण्हू उन्हनि खे परेशान तो फसाए तो इन गाल में तो बाबा हैदर कंदव तो हुननि खे ताकत है हालांकि हैदर करण सां तोखे पेट में सूर थो त अल्हम्दुलिल्लाह हैदर करण सां असां जूं दिलियूं ठरन हैदर करण सां असांजा कम ठहन हैदर मुर्शिदन करीम जो फैज़
तो चार क्या अहल बैत जी मोहब्बत है ना, दुनिया में भी कमी दी तो आखिरत में भी कमी आई हूंदा, कम आई था, कम अची वई जेडी सरकार फरमाया था ना, अन अबी सईद अल खदरी काल समिअतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल अला हाज़ल मिंबर मा बाल रिजाल यकूलून इन रहिम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला तनफउ कौमहु यौमल क़ियामत बला वल्लाहि इन रहिमी मौसूलतुन फि दुनिया वल आखिरह। सरकार जो फरमान त रिवायत है अबू सईद खुदरी खां बयान करे तो मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मिंबर ते फरमाई थी ॿुधी तो सरकार फरमायो उन्हनि माण्हुनि जो छा थींदो, उन्हनि ॿियो नंबर मुल्लनि मौलवियुनि जो छा थींदो, ॿियो नंबर मुफ्तियुनि जो छा थींदो जेके चवनि था त रसूलुल्लाह जो नसबी ताल्लुक नसब अहल बैत क़यामत जे ॾींहुं को फ़ाइदो न ॾींदा। सरकार फरमायो त अल्लाह जो कसम, सरकार फरमायो अल्लाह जो कसम बेशक मुझो नसबी ताल्लुक मुझा अहल बैत दुनिया ऐं आखिरत में नफ़ो ॾियण वारा आहे। बेशक सरकार फरमायो बेशक मुझा अहल बैत जी मोहब्बत दुनिया में भी फायदो ॾींदी त आखिरत में भी फायदो ॾींदी। तो सरकार पंहिंजे अहल बैत जे लाइ पारद कया, मुंहिंजे अहल बैत सां मूंखां बाद मोहब्बत कजो, मूंखां बाद मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत कजो। पर अल्हम्दुलिल्लाह हिन दौर में वो सरकार जे अहल बैत अतहार जी सच्ची मोहब्बत भी जमायती होंदियूं, पर अहल बैत अतहार जी मोहब्बत ऐं सहाबा कराम जी मोहब्बत असां में आहे। चार सहाबा कराम जी मोहब्बत असां में आहे। मता ये समझे हिलड़ा ढिलड़ा, मता ये समझे सिद्दीक जी सदाकत भी तो हिन जमात में नजर ईंदी, फारूक जी अदालत, उस्मान जी सखावत, मौला अली जी शुजाअत भी तो हिन जमात में नजर ईंदी, सरकार जी मोहब्बत भी तो हिन जमात में नजर ईंदी। तो सहाबा कराम जी मोहब्बत ऐं सरकार जी तमाम अहल बैत अतहार जी भी मोहब्बत तो हिन जमात में नजर ईंदी। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हैदरी, मुर्शिद हुसैन, शेर हुसैनिया जिंदाबाद। तो सरकार अहल बैत जी मोहब्बत जी अहल बैत जे लाइ सरकार वसीयत फरमाई। तो सरकार फरमाइन था अन अब्दुर्रहमान इब्न औफ का लफ्तह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्मा काला या अय्युहन नास काल अय्युहन नास इन्नी लकुम फरतुन व इन्नी उसीकुम बिइदरती खैरन व इन्ना मौइदकुमुल हौद। जरा गौर से ॿुधो असां अहल बैत सां मोहब्बत छो था क्यों ये सरकार जी रज़ा है, सरकार के खुश कयूं था तो सरकार के खुश कयूं था असां जेकी अहल बैत सां मोहब्बत कंदासीं त असां सां सरकार राज़ी थींदा। रिवायत आहे हजरत अब्दुर्रहमान बिन औफ का बयान करे थो जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्को फतह फरमायो त सरकार फरमायो त ए इंसानो, सरकार फरमायो ए इंसानो बेशक मां तव्हां जे लाइ तव्हां खां पहिरियां हौज़े कौसर ते मौजूद हूंदम। बेशक मां तव्हां खे पंहिंजी औलाद अहल बैत सां मोहब्बत करण जी ऐं नेकी करण जी सही तरह सां पेश अचण जी सरकार फरमायो वसियत थो कयां ऐं मूंखां बाद मुंहिंजे अहल बैत सां सुठो सलूक कजो। मुखां बाद अहल बैत जी मोहब्बत
जा गीत गाए चो जाने मुखा बाद मुझे आप पे सच्ची मोहब्बत रखो आप पे जे मोहब्बत जी वसियत हो कया तो सरकार फरमाता बेशक 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 जो ठिकानो हौज़े कोसर तवाजो ठिकानो हौज़े कोसर यानी अहल बैत जी मोहब्बत तो सरकार ताई पहचान जो जरियो यानी अहल बैत अतहार जी मोहब्बत मौला अली जी मोहब्बत अमा खातून जन्नत जी मोहब्बत इमाम हसन साईं इमाम हुसैन साईं जी मोहब्बत सरकार जे तमाम अहल बैत अतहार जी मोहब्बत सरकार ताई पहचान जो जरियो वसीलो अल्हम्दुलिल्लाह यो वसीलो है तो असा की बाकी रही साहबा कराम भी असा जा तमाम साहबा कराम भी असा जा पर अहल बैत अतहार जी मोहब्बत असा मानी करे बयान कदो कोई छा समझे कोई उते मुलड़े ज़हन जा हुंदा तो वो सोचींदा मुती तो करम थे तो मां जदे तारीफ बयान का दो अहल बैत जी मोहब्बत जेतरो पैगाम ले आथो बाकी मुल्ला जो को मानन के परेशान तो करे तो वो मुल्ला ताम को सरकार जो हर फरमान सचो ना सरकार जो हर फरमान सरकार फरमान था सरकार वसीयत फरमान था तो मुझे अहल बैत से प्यार मोहब्बत का मुल्ला जे तो अहल बैत जी तारीफ बयान न क्यों मता बाहरों के एड बंद पर तोखे यहूदन का एड मिले थे खबर तो बाबा अहल बैत जी मोहब्बत मानन जे दिलन मा कट पर अहल बैत जी मोहब्बत या न निकरी सकन तोखे बाहरों एड सी मिले असा के काथों था असा के मदीने मां